जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 21 जनवरी 2024 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास शुक्ल पक्ष जी एकादशी पुत्रदा एकादशी। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में तमामु ध्यानु ॾियणो पवंदो। कोई बि वॾो इन्वेस्टमेंट अॼु अवॉइड कंदा, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं भाग्य पूरो कार्यस्थल ते साथ ॾींदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। पद उन्नति कैरियर ग्रोथ थियण जी संभावना आहे। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं बि आनंददायक हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ऐं पंहिंजे घर में वाद विवाद या मतभेद थियण सां बचणो आहे। शत्रुअनि जो भय बि अॼु हुननि खे सताए थो सघे, त अॼु जे ॾींहुं हनुमान चालीसा जो पाठ करणु ऐं हनुमान जी जे मंदिर वञणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु भाग्योदय ऐं उन्नति यानी पद उन्नति कैरियर ग्रोथ थियण जी संभावना आहे। मानसिक तनाव अगरि हली रहियो हुजे त हुननि जो बि समाप्ति थी वेंदी। टेंशन फ्री रहंदो ऐं अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर अॼु हुननि खे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त थोरी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। धन प्राप्ति हुननि खे अॼु थी सघे। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजी एनर्जी तमामु पॉजिटिव रही करे ॾींहुं अॻियां वधाइणो आहे। थी सघे त अॼु गणेश जी जी पूजा करणु साण साण भगवान शंकर जी के जल चाढ़णु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तुला राशि। तुला राशि वारनि जो स्वास्थ्य में अॼु सुधारो थींदो। अॼु तव्हांखे पंहिंजे परिवार में ऐं पंहिंजे कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। विद्यार्थी जेके आहिनि यानी स्टूडेंट्स जेके आहिनि, उन्हनि जे लाइ बि अॼु जो ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारा अगरि चाहिनि था कि अॼु जे ॾींहुं हुननि जो तमामु सुठो गुज़रे, त घर मां निकिरंदे ई कंहिं ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु तव्हां जे लाइ तमामु लाभदायक थींदो। हुननि सां तव्हांजो स्वास्थ्य बि सुठो रहंदो ऐं कार्यस्थल ते तव्हांखे धन जी बि प्राप्ति हुन सां थी सघे। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज़ जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियणो पवंदो, न त थोरी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु गांइ खे चारो खाराइणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि जो अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। अटकियल कोई कम बि पूरो थी थो सघे। कार्यस्थल ते ऐं घर में माहौल तमामु तव्हांखे सुठो मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि जे लाइ अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति। परिवार में माहौल तमामु सुठो मिलंदो। हुननि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो, तॾहिं तमामु आनंददायक हूंदो।
अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। पुत्रदा एकादशी त पौष मास शुक्ल पक्ष जी जेका एकादशी ईंदी आहे हुनखे असां पुत्रदा एकादशी चवंदा आहियूं। त अगरि तव्हांखे खपे कि तव्हांखे संतान प्राप्ति थिए त अॼु जे ॾींहुं व्रत रखणु, साण ई साण शांतीअ सां सॼो ॾींहुं कढणु ऐं भॻवान विष्णु जी पूजा करणु, उन्हनि खे पंचामृत सां सनानु कराइणु, तुलसी चाढ़णु, चंदन जो तिल, गुल ऐं कुछ न कुछ मिठाई रखणु, फलाहार रहणु, यानी अॼु सॼो ॾींहुं फलाहार ते ही तव्हांखे हलाइणो आहे। साण ई साण ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः इहो जाप करणो आहे। त अगरि तव्हांखे संतान काई बि न आहे, अॼु जे ॾींहुं व्रत रखण सां ऐं नियमित तौर सां भगवान विष्णु जी पूजा करणु तव्हांखे संतान अवश्य थींदी ऐं विष्णु भगवान तव्हांखे संतान जी प्राप्ति कराईंदा। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे राकेश जी जो, जेके इंदौर मध्य प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जो शादीअ जे कम में जाम तकलीफ़ थियूं अचनि। त राकेश जी, तव्हांजी कुंडली जे हिसाब सां अहिड़ी कोई बि दशा तव्हांजी अनफेवरेबल नथी हले। तव्हां थोरो ई प्रयास कंदा ऐं नियमित तौर सां भगवान गणेश जी पूजा कंदा, साण ई साण गणेश चौथ जो व्रत रखंदा त जल्द सां जल्द तव्हांजा शादी जा कार्य थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।